हुकूमत JUI सरबराह मौलाना फजल रहमान के राज़ी न करे सगी। आईनी तरमीमूं मुलतवी। आईनी तरमीमूं दिलेरियत सां पेश कंदासीं। मुखालिफ धुर खे घबराइणो नाहे। सियासी केस सुप्रीम कोर्ट साम्हूं रखण जी रवायत कायम थी चुकी आहे। बकरियूं खपाए अदालत ईंदड़ माण्हुनि खे रुगो तारीख़ूं मिलंदियूं आहिनि। आईनी ढांचे में रहंदे कानून साज़ी करण पार्लियामेंट जो हक़ आहे। आज़म नज़ीर तारड़ आईनी अदालत कायम करण जी तजवीज़ मीसाक जमहूरियत में मौजूद आहे। केतिरनि जमहूरी मुल्कनि में आईनी अदालतूं मौजूद आहिनि। मुकम्मल इतफ़ाक़ थियण खां पोइ आईनी तरमीम पेश कई वेंदी। पार्लियामेंट जी मज़बूती लाइ सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। ख्वाजा आसिफ पार्लियामेंट मां तरमीम मंज़ूर न थियण हुकूमत जी नाकामी नाहे। असांजा नंबर पूरा आहिनि। इरफान सिद्दीकी। हुकूमत आईनी तरमीमुनि ते JUI सरबराह मौलाना फजल रहमान के राज़ी करण लाइ सरगर्म। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ खां पोइ मौलाना फजल रहमान सां मुलाक़ात राब्ता जारी रखण ते इत्तफ़ाक़। ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त समूरनि सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं करे बिल पार्लियामेंट में पेश कयो वेंदो। कानून साज़ी पार्लियामेंट जो हक़ आहे। केरु रोके नथो सघे। नवीद कमर जो चवणु आहे त पार्लियामेंट कमेटी में इत्तफ़ाक़ कयो वियो आहे त इत्तफ़ाक़ राय सां कानून साज़ी थियणु घुरिजे। आईनी अदालत बाबति पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ वाज़े आहे। डहर की वासी नौजवान आर्टिस्ट जूं कराची जी आर्ट गैलरी मां चोरी ॼाणायल पेंटिंग्स खानगी उर्दू चैनल जे ड्रामे में ज़ाहिर। पेरियर हॉल इंतज़ामिया तरफ़ां ड्रामे में चोरी थियल तस्वीरूं नज़र अचण बाबति मौक़िफ़ ॾियण खां इनकार। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह नोटिस वरितो। वाक़े जी जाच लाइ रिपोर्ट तलब। फाइन आर्ट जे शागिर्द सफदर अली उर्फ स्टेफी सुमरो जो चवणु आहे त पेंटिंग्स 2017 में पेरियर हॉल कराची में नुमाइश लाइ ॾिनियूं हुयूं। आर्ट गैलरी अख़्तियार इंसानस कूड़ ॻाल्हाए संदसि पेंटिंग्स विकिरो कयूं आहिनि। आला अख़्तियारनि खे नोटिस वठणु घुरिजे। पेरियर हॉल इंतज़ामिया मूजिबि इहा पेंटिंग अञा ताईं गैलरी में मौजूदु आहे ऐं जेकॾहिं कंहिं आर्टिस्ट खे लॻे थो त इहा उनजी आहे त हू रसीद ॾेखारे खणी वञे। जेकबाबाद में ज़्यादती जो शिकार थियल पोलियो वर्कर जवाबदार जी सुञाणप करण खां पोइ बेहोश मुतासिर औरत जे बेहोश थियण सबबि 164 जो बयान ईंदड़ ॿुधणीअ ते कलम बंदि करण जो फ़ैसिलो। SSP जेकबाबाद सुमेर नूर चना बदिले CPO रिपोर्ट करण जो हुकुम। जेकबाबाद जी चार्ज SSP कशमोर बशीर द्रोही हवाले। पोलियो वर्कर सां इंसाफ़ लाइ मुख़्तलिफ़ धुरनि जो एहतजाज मुज़ाहिरो ऐं धरणो। घोसपुर भरिसां पुराणी तकरार तां हथियार बंदन ॿिनि ॼणनि खे क़तल करे छॾियो। मलिक ऐं चोलियाणी बिरादरीअ में तकरार तां राणी मलिक समेत 2 ॼणा गोलियुनि जो खाज। वाक़े खां पोइ धुरियूं मोर्चाबंद। खानपुर भरिसां हथियार बंदन हथां कंदकोट वासी नादिर मलिक अगवा। ईंदड़ साहिबे ते हिकु पुलिस एहलकार खां फुर करण जा बि इतला। पुलिस जी तरदीद। चीन पाकिस्तान के शिकस्त ॾेई एशियन हॉकी चैंपियनशिप जे फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। मुक़रर वक़्त ताईं मैच बराबर थियण खां पोइ पेनल्टी शूट्स ते चीन जा 2 गोल। क़ौमी टीम को बि गोल न करे सघी।